नौशर फेरोज़ ॻोठ अब्दुल करीम वस्तड़ो जे रहवासिन मर्दन औरतुनि ॿारनि समेत मेहराब वस्तड़ो राहिब वस्तड़ो मसमात मुसरत वस्तड़ो बासरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी करे नेशनल प्रेस क्लब नौशर फेरोज़ पहुची मीडिया खे ॿुधायो त असांजी जॻह अयाज़ कॉलोनी में आहे, जेका कुझु टाइम पहिरियां क़ुर्बान तगड़ पेढी वारनि सां 32 लख में सौदो कयो हो, जंहिं में क़ुर्बान तगड़ असांखे हिकु प्लाट ॾिनो ऐं 10 लख कैश ॾिना। बक़ाया 8 लख 9 महीना ॾियणा हुया, जंहिंजो सौदो ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी असगर तगड़ करायो हो। हाणे अॼु पैसनि ॾियण बदिरां क़ुर्बान तगड़ ऐं कामरेड क़ुर्बान तगड़ हथियारनि सां माण्हू वठी असांजे ॿारनि औरतुनि ते तशदुद करे ज़बरदस्ती घर खां ॿाहिरि कढी ॿिन्ही जॻहनि ते हथियारनि सां माण्हू विहारे कब्ज़ो करे छॾियो आहे। घर में सोन, कैश, पैसा ऐं ॿियो क़ीमती सामान पियल आहे। असीं मुतालबो था कयूं IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, सेशन जज नौशर फेरोज़, SSP नौशर फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां त कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी जॻह त कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। असांखे ख़दशो आहे त किथे खून रेज़ी न थिए। जेकॾहिं अहिड़ो को अणवणंदड़ वाक़ियो पेश आहे त उन जा ज़िम्मेवार कब्ज़ो कंदड़ माण्हू हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।